सिंध टीवी नेटवर्क पारां 3 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान बाद मिठीअ जी तारीख़ में पहिरियों भेरो थरी औरतुनि रंगारंगी प्रोग्राम कोठायो, जंहिंमें हुननि न रुगो थरी गीत गाया पर रक़्स करे प्रोग्राम खे वधीक ख़ूबसूरत बणाए छॾियो। पीपी औरत अॻवान समतरा मंजाणी जी मेज़बानी हेठि कोठायल सकाफ़ती प्रोग्राम में थरी औरतुनि सकाफ़ती लिबास पहिरे वॾे अंग में शिरकत कई ऐं झुमरियूं हणी सकाफ़ती ॾियारो वॾे उत्साह मल्हाइण जो ऐलान कयो। सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां जेको अॼु असीं हिते थरी औरतूं गॾु थियूं आहिनि, जेको ई मेड़ाको मचायो आहे, अॼु सिंध टीवी वारनि जो असीं महिरबानी शुक्रिया अदा कयूं था। सिंध टीवी वारनि सां असीं गॾु आहियूं। जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन, रहे सदा सिंधू जी झोली, मारूड़न जी मिठड़ी बोली, गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमड़ जा नारा नारा नारा। जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। थरी औरतुनि जॾहिं थर जे गीतनि खे हमवास्ती ॻाइण शुरू कयो त फितरत जा केतिरा ई रंग करमोड़े जागी पिया ऐं गेचनि में थरी औरतुनि जे इज़हार प्रोग्राम खे जंगल में मंगल जहिड़ो ख़ूबसूरत मांडाण मचाए छॾियो। प्रोग्राम में हिकु नंढे ॿारड़े खे घोट बणाए मोड़ ॿधाइण सां गॾु उहे निज क़दीमी शादीअ जूं रस्मूं पिणु अदा कयूं वयूं ऐं घोट आॾो हिकु ॿारड़े जे रक़्स सकाफ़ती रंगनि में वधीक इज़ाफ़ो करे छॾियो। सिंध टीवी जे हिन प्रोग्राम में समतरा मंजाणी, तिलसी बालाणी, हवा मेघवाड़ ऐं ॿियनि औरतुनि दौलत सकाफ़ती रक़्स पेश करे प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾिया। मर्दनि सां गॾोगॾु औरतूं बि सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ पुरजोश आहिनि। कैमरामैन झामन मिसराणी सां गॾु एजाज़ बजीर, सिंध टीवी न्यूज़, मिठी।